हालाणे रोड खानवाहन माइनर जे आबादगारनि जो पाणी खोट ख़िलाफ़ सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कयो। आबादगार अॻवाननि अलाह वधायो सियाल ज़ुल्फ़कार नागौर अब्दुल हकीम सियाल ओधल सिहतो ऐं ॿियनि मीडिया सां चयो त पाणी जे हथरादो खोट पैदा करे आबादगारनि सां ज़ुल्म कयो पियो वञे। कणक जी पोखाई शुरू थी वई पर शाख़ुनि में पाणी न हुजण करे पोखाई न थी रही आहे। असांजो सॼो दारोमदार ज़राअती आहे। उन हवाले सां वधीक आबादगारनि अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त माइनर ऐं ॾेवना माइनर पाणी बिल्कुलु कोन्हे को। हींअर पोखाई जी सीज़न आहे, पाणी बंदि आहे। हे जेके एरीगेशन अमलदार आहिनि उहे वॾनि खातेदारनि खां मथे पैसा वठी करे जेके केलनि जा फ़सुल आहिनि उन्हनि खे पाणी ॾियनि था। असांजूं शाखूं बंदि आहिनि। जेॾीमहिल खोलनि था त वरी बि जेके मुंड जा आबादगार आहिनि उहे पाणी वहनि था। असांजा पुछड़ी जा आबादगार उन्हनि वटि पाणी कोन थो पहुचे, फ़सुलु नथो काइजी सघे। उनजा सबब आहिनि DAP 10,000 वारो 14,000 रुपया ब्लैक ते हले थो, यूरिया 3600 वारो 4500 ब्लैक ते हले थो। बिजली कोन्हे का। जेके असांजा पंहिंजा प्राइवेट ट्यूबवेल लॻल आहिनि उहे बिजली ते जेके आहिनि लाइट ते उहो 24 कलाकनि में खानवान फीडर 3 कलाक हले थो। 6 कलाक खां पोइ 1 कलाक हले थो। जेके उहे ट्यूबवेल बि नथा हली सघनि। जेके डीज़ल ते डिगडिगा लॻल आहिनि, हथरादू पंहिंजा ट्यूबवेल आहिनि, डीज़ल 300 खां मथे लीटर आहे, उहो एतिरो महांगो थिए थो। उहो डीज़ल ते असां आबाद नथा करे सघूं ज़मीनूं। असां अपील था कयूं आला अमलदारनि खे, निगरान गवर्नमेंट खे, DC खे ऐं एक्सियन एरीगेशन खे त बाबा पंहिंजे जेके हिते तव्हांजा SDR सर्वेयर दारोगा रखियल आहिनि उहे 1 नंबर जा राशी आहिनि, उहे पैसा वठी पाणी विकिणनि था। ख़ुदारा जेकर असांखे बचाइणो अथव, असांजी ज़रायत बचाइणी अथव, जेका असांजी पाकिस्तान जी सिंध जी रीढ़ जी हड्डी आहे उहा जेकॾहिं बचाइणी अथव, असांखे आबादगार खे बचाइणो अथव त महिरबानी करे कलर ऐं जेको आहे सो बिजली ऐं डीज़ल सस्तो कयो वञे। पाणी न आहे, शाख सुकी पई आहे, वाटर सुका पिया पिया ऐं असां वटि डीज़ल जो ख़र्चु तमामु महांगो थी वियो आहे। असां का पैदाश नथा वठी सघूं त फुटनि जा रेट टुटी विया, नुक़सान अची विया, तबाही थी विया, का शइ बि जिके सां पाणे आबादगार सभु परेशान। राति जो को आराम सुकून निंड न आहे। शइ ई न, डीज़ल पिया था हलायूं, का शइ ई न आहे। अच्छा, शाखनि में पाणी शाखनि में नथो अचे, वारा बंदी लॻी पई आहे। हींअर तव्हांजी पोखाई वग़ैरह पोखाई बसि हले पई थी पयूं आहिनि ज़मीनूं। घेराबाद आहिनि। लाइट वग़ैरह लाइट कान थी हले। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।